मां जी इहो ऐलान थो कयां, तव्हां ॿुधी छॾियो, मुंहिंजे मिल्कियत जो अधु हिसो मुंशी अकबर जे नाले कयो वञे। बाबा साईं, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में कोन आई। हेडमास्टर साहब में कमा हुआ पढ़ियल लिखियल माण्हू। बाबल हाय मैं जुटड़ो बाबल ताक इलाई पवंदी आहे सुना। हा हा मां ऐं मुंहिंजो बाबो वॾा दाना आहियूं। हाँ बाबा हाँ, मानकोट जो चङो मुड़ुस बि आहियां, हीअ ज़मीन मुंहिंजो आहे न। फकीर तोखे मुंहिंजी हालत ॾिसी रहम कोन थो अचे। अञा तूं टहकंदो ओए फकीर साईं, पोइ छा थियो? मुंहिंजी ज़िंदगी बि बची वञी ऐं मुंहिंजो मुस्तक़बिल बि ठही वञे। इंसान जी ज़िंदगी जी सभ खां वॾी सचाई मौत आहे। मौत इंसान कहिड़ो हुजे किथे हुजे, मौत खां हरगिज़ मां जो हरगिज़ न पींदी। तूं शर्त को ॿियो ॿुधाए। तुंहिंजी मर्ज़ी। हले वञ। सोचे वठ किथे ईअं न थिए जो मुंहिंजो ख़्यालु मटिजी वञे। इहो ई सच आहे जे मूंखे हाजी साहब जी हथ में लत हणी ग़रीबाणी मजबूर